पर ही ताज़ो सांगड़ वेझो ॻोठ गुलान खान बंबरो में गुलाम हुसैन शर जी में 3 फर ॾिना आहिनि, जंहिंमें 2 पाॾियूं ऐं 1 पाॾो आहे। अहिड़ा वाक़िया चवनि था त दुनिया में तमामु घटि थिया आहिनि। अचो त उन्हनि मालिकनि खां में जे मालिक खां ॻोठाणनि खां मालूम कयूं था त उन्हनि जंहिं वक़्तु हीअ में वियाई त छा सूरत हाल हुई। पोइ असां वटि ॿियो पेट वियाई आहे। हीअ ॿियो पहिरें पेट में छा ॾिनई? पहिरें पेट में पाॾो ॾिनो हिकिड़ो। जी हा। अच्छा, हाणे 3 फर ॾिना अथसि। 3 फर ॾिना अथसि। जी हा। घणा ॾींहं थिया अथसि? तक़रीबन थी विया 8 ॾींहं। 2 फर ॿुधायोसीं। अच्छा, 3 फर असां कोन ॿुधा। FM ते ॿुधायो पियो त इंडिया में हिकिड़ो वाक़ियो थियो जंहिंमें 3 फर में ॾिना हुआ, उहा ॻाढ़े रंग जी, हिते वाक़ियो साईं कारे रंग जी आहे। असां हैरान थी विया, असांखे पहिरें यकीन कोन पियो आहे, जॾहिं ॾिठो मालिकनि जे घर त माना पोइ यकीन थियो वाक़ई में 3 फर थिया आहिनि। मूंखे पहिरें असां कॾहिं कोन ॿुधो आहे। अच्छा, हा, पूरी ज़िंदगी में। आस पास जा ॿिया माण्हू बि आया हूंदा? ख़ल्क़ पूरी आई आहे, ॾिसण लाइ किथे किथे माण्हू आया आहिनि। अच्छा, डरकी मां आया आहिनि, उमरकोट, हमीरपुर ख़ास, माना कराची आहे, माना ख़ल्क़ जाम आई आहे। ख़बर पई माहिरनि खां असां मालूमात वरिती आहे ऐं वाक़ई ही अनोखो वाक़ियो आहे। 1-2 फर त थींदा आहिनि, 3 फर वॾा वॾा पुड़नि खां असां पुछियो आहे। अहिड़े क़िस्म जो वाक़ियो हिन तर में, हिन ज़िले में, छा पर हिन मुल्क में कॾहिं पेश कोन आयो आहे। में 3 फर ॾिना आहिनि जी। पोइ हिते को इदारो, को माण्हू, को रिसर्च लाइ आयो आहे? न, केरु कोन आयो आहे। केरु कोन आयो आहे। ईअं ॾिसण लाइ चवंदा ॾिसी वञनि बसि। असलम मेमन, KTN न्यूज़ सांगड़। हाणे बुलेटिन में शामिल कयूं था इंटरनेशनल न्यूज़।